अकबर शानी साहब, हिन वक़्तु ये जेको केस आहे रुबीना ख़ालिदा चांडियो वारो, हिन वक़्तु उन्हनि जी सिचुएशन इन केस जी छा बीठल आहे? ही असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही केस जॾहिं पहिरें ॾींहुं वाक़ियो इहो थियो हुयो त जॾहिं रुबीना घर खां सदाम सां गॾु निकिती त उनजे 2 कलाकनि खां पोइ वापसि रुबीना साॻियो पंहिंजे घर ऐं खणी चइजे त कातिलनि जे हवाले थी। उनमें जेको सरकारी सतह ते पहिरियों पुलिस या इंतिज़ामिया हुजे उहा बज़िद हुई त झगड़ो न आहे थियो, फ़ैसिलो न आहे थियो। हितां जा लोकल जेके सियासतदान हुजनि उहे बि चवनि पिया त झगड़ो न थियो, पर अॼु वक़्तु साबित कयो आहे त जेकी सभ खां पहिरियों असां ख़बर ब्रेक कई त ही झगड़ो थियो आहे जंहिंमें 2 कलाकनि खां पोइ रुबीना ख़ालिद जेकी आहे ख़ालिदा वापसि थी आहे, इन शर्त ते वापसि थी आहे त ॿिन्ही खे क़तल कयो वेंदो। पोइ वरी इन में फ़ैसिलो कयो वियो त रुबीना ख़ालिदा खे जेको आहे वारस क़तल कंदा ऐं सदाम खे जेके आहिनि उन जा वारस क़तल कंदा। ऐं वीडियो भरण जो कारण बि इहो ई हुयो त रुबीना खे जॾहिं क़तल कयो वियो त वीडियो रिकॉर्ड करे सदाम जे वारसनि खे ॾेखारियो वञे त ही ख़ालिदा रुबीना क़तल थी चुकी आहे, हाणे तव्हां सदाम खे क़तल कयो। पोइ जॾहिं इहे इत्तला मिलिया त सदाम जे वारसनि खे त रुबीना क़तल थी चुकी आहे ऐं हुननि पोइ सदाम खे क़तल करण खां जेको आहे लहरायो, घबरायो ऐं एतिरे क़दुरु जो उनजो जॾहिं घेराव कयो वियो सदाम जे घर जो त ॿुधाए त उन्हनि जे वारसनि संग औरताणा जेके कपिड़ा हुया उनखे पाराए उनखे रवानो कयो, पंहिंजे घर खां भॼायो। 3 ॾींहं इनखे गुज़री विया। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं सदाम जो क़तल न थियो त उन खां पोइ उनजे वारसनि जेको आहे रुबीना जे उन्हनि धार घोड़ा करणु शुरू कयो त असां सां ज़ुल्म थी वियो आहे, असां सां ज्यादती थी वई आहे। जंहिंखां पुलिस जो बि हिकिड़ो हुन में अजीब किरदारु रहियो त पुलिस लाश जॾहिं खणाए ऐं इस्पताल पहुची त इस्पताल खां पोस्टमार्टम करण खां पोइ जेको आहे लाश सिधो कब्रिस्तान खयो वियो, जंहिंमें हिकिड़ो मौलवी आहे मुनीर चांडियो उनजे हवाले कई वई, उन वञी लाश दफ़नायो। ऐं पहिरियों त मीडिया जे जा असांजी जेकी रिपोर्टिंग कई उन ते पिणु इंतिज़ामिया या उन जा जेके सरकारी सर्कल आहे उहो चवे पियो त बाबा इहा ग़लति रिपोर्टिंग आहे, पर हाणे जॾहिं हुनजे वारसनि तस्दीक करे छॾी आहे त गुस्ल बि न आयो, कफन बि न आयो ऐं जनाज़े नमाज़ बि न थी आहे। त को गुज़िरियल ॾींहं पंहिंजे सिंध जे कुंड मुर्श खां जेको जेके आहिनि उहे रुबीना जे मज़ार ते पहुता आहिनि ऐं उते सवे औरतुनि ऐं मर्दनि गॾियल तौर ते कई आहे, जनाज़े नमाज़ अदा कई आहे। ऐं हिन वक़्तु ताईं असां ॿुधाईंदा हलूं त केस में जेके कातिल हुया रुबीना जा वारिस, उन में पुलिस बि हिकु तरतीब ॾिनी त तव्हां रुबीना खे क़तल कयो, क़तल न थिए। क़तल थियण खां पोइ जीअं पुलिस खे घुरायो वियो त पुलिस उन्हनि सां का सेटिंग कई लोकल सतह ते पुलिस जेकी हुई त उनजो जेको मामू आहे उहो कातिल एक्सेप्ट कंदो त मां क़तल कयो आहे। उनजो जेको पंहिंजो पुराणो ॿियो उनजो ॾाॾो हुयो उहो चवंदो त मां फरियादी थियां। पर इहा ख़बर जॾहिं आला ऑफिसर ख़ासि तौर ते DIG सखर नासिर आफ्ताब खे पई त हुन फौरी तौर ते हिन ते तौरप वरितो ऐं उन जेके फरियादी बणियल हुयो उहो उन ते बि FIR थी वई ऐं गिरफ़्तारी थियूं। हिन वक़्त ताईं जेको आहे सदाम जे धुन जे तरफ़ां जेके बि उहे जवाबदार जंहिं रुबीना खे पकड़े कातिलनि जे हवाले कयो उहे हिन वक़्त ताईं जेके ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं असां दावा सां अॼु बि चऊं था त रुबीना जो जेको लाश अंदरि दफ़न थियल आहे छो त डॉक्टरनि बि हिनजी तस्दीक कई आहे। पोस्टमार्टम खां पोइ वरी पुलिस हिकिड़ा कपिड़ा ॾेखारिया त ही हिन जो वॻो पातल हुयो छो त ही हुनजो वॻो पियो आहे, हिन लाइ कफ़न ॾिनो आहे। पर उन्हनि जे दावा खे वरी डॉक्टर कूड़ो कयो सरकारी अस्पताल खेरपुर जे त ही जेको कपिड़नि जो रुबीना जो वॻो हुयो इहो असां पोस्टमार्टम दौरान पुलिस प्रॉपर्टी थींदी आहे उहो लाहे रखियो आहे। डॉक्टर अलीज़ा जाफ़र आहे जंहिं पोस्टमार्टम कयो हुयो ऐं उनखे हिकिड़े प्लास्टिक जी जेकी शीट आहे इस्पताल इंतिज़ाम तरफ़ां उन में वेड़े ऐं पहुचायो आहे कब्रिस्तान। तो हिन दावा सां चई सघिजे थो त इनमें औरत रुबीना ख़ालिदा खे जेको आहे गुस्ल बि न आहे ॾिनल
ऐं कफ़न बि न आहिनि ॾिनल। अच्छा अकबर, मगर असां सिंध जे इन शऊर इन कल्ह हिन ॻाल्हि जी जे जनाज़े में मथां बिल्कुलु ठीकु आहे, पंहिंजी ऑडियंस खे वधीक बि ॿुधाईंदासीं। मूंखे इहो ॿुधाइजो, जीअं मां पुलिस जे बारे में ॿुधायो, जेका उन मक़ाम ते जॾहिं इहो वाक़ियो थिए पियो, असांखे इहे बि ख़बरूं रिपोर्ट में पहुतियूं ऐं ॿी हिकिड़ी वीडियो बि हिननि जी अपलोड थी आहे, जंहिंमें पुलिस जा 2-3 कारिंदा बाक़ाइदा नज़र पिया अचनि। त हिन सॼे केस में उन्हनि पुलिस वारनि जे मथां, उन्हनि एहलकारनि जे मथां का कार्रवाई कई वई आहे, जेके उनजे घर वारनि सां सेटलमेंट में लॻा पिया हुया, या बसि कानून जा जेके एहलकार आहिनि उहे बदतर आहिनि? का बि पुलिस कार्रवाई हिन वक़्त ताईं पुलिस पंहिंजे जेके एहलकार उन जे ख़िलाफ़ न कई आहे। उहा जेको वीडियो आहे सभ खां पहिरियों असां ब्रेक कई हुई, त उन में ॾिसी सघिजे थो त जंहिं महिल रुबीना क़तल थिए थी, जो लाश जेको आहे जाइ वारदात ते पियल आहे, ऐं कातिल जेको ॾेखारियो वञे थो फायर कंदे, उहो भरिसां पुलिस जे बीठो आहे ऐं पुलिस बि उन सां गॾु बीठी आहे। हुअण ई घुरिबो हुयो, पुलिस मां अवाम इहा उमेद कंदो आहे त जंहिं वक़्तु वाक़े वारे जॻह ते पुलिस किथे बि पहुचंदी आहे त फौरी तौर ते जेको कातिल हुजे या क्रिमिनल साइड को माण्हू हुजे, उनखे फौरी तौर ते पुलिस गिरफ़्तार कंदी आहे। पर वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस कातिल सां ईअं बीठी आहे ॼण का उन खां को हाल अहवाल वठण आई हुजे या उनखे को सम्झाइण आई हुजे त हाणे तोखे करणो छा आहे। त पुलिस खे इहो करणो हुयो त जीअं वक़्तु माण्हू पहुचंदो आहे त हथियार जेको जंहिंसां क़तल थी पिस्टल, उहो बि हिनखे तहवील वठणु घुरिबो ऐं जवाबदार खे त बिल्फोर गिरफ़्तार करणु खपंदो हुयो, छो त इहो बि न थी सघे पियो त उहो कातिल हितां फ़रार थियण में बि कामयाब थी सघे थो। तो इहे जेके शक शबात आहिनि, इहे पुलिस में मुकमल तौर ते लोकल पुलिस में सिंध जे शौर, सिंध जे समाजी सहाफ़त खे बिल्कुलु आहिनि। पर असां पहिरियों बि चयो हुयो त रुबीना खालदा जो जेको वारिस आहे उहो सिर्फ़ु सिंध जो शौर आहे ऐं अल्लाह आहे। बिल्कुलु ईअं ई आहे अकबर साहब, बिल्कुलु अवां सही था चओ। सिंध जो शौर यकीनन हिन वाक़े खां पोइ थियो, जाॻियो बि, ऐं असीं ॾिठो बि आहे आचर जे ॾींहुं जेका जनाज़े नमाज़ में सिंध जे कुंड कट्स माण्हुनि शिरकत कई। इहो ॿुधाइजो अकबर शाणी साहिबु, असांखे जेका आचर ते जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे, असां हिन खां पहिरियां मौलाना अयाज़ साहिब खे बि पाण सां गॾु लाइनअप कयोसीं, त मां तव्हां खां बि इहा ॻाल्हि पुछा करणु चाहींदुमि त छा इन जे लाइ का कानूनी कार्रवाई न कई वई त बाक़ाइदा उनजी क़ब्र कुशाई कराए उनखे गुसल कफ़न जो एहतमाम कयो वञे ऐं प्रॉपर्ली जनाज़े नमाज़ अदा कई वञे जीअं असूली तौर ते हूंदी आहे? त इन हवाले सां कानूनी कार्रवाई उते मक़ामी तौर ते कंहिं बि सतह समाजी तंज़ीम या कंहिं बि अॻुवाण न कई आहे अहिड़ी का? हिकु वॾी बेहसी आहे ज़िले इंतिज़ामिया जी, उन में SSP खैरपुर हुजे या डिप्टी कमिश्नर खैरपुर हुजे, त जॾहिं औरत दफ़न थी आहे हाणे हुनजी क़ब्र कुशाई हिकिड़ो कानूनी प्रोसेस आहे। उहो उन्हनि खे कानूनी तौर ते डिप्टी कमिश्नर ऐं SSP खे अगरि उनजा वारिस ऐं SSP जो चवणु आहे त उनजा वारिस दरख़्वास्त ॾींदा तॾहिं क़ब्र कुशाई थी थी। सिंध जो शौर उन खां इहो सुवाल करे थो त वारिस ई उनजा कातिल हुया, उहे दरख़्वास्त कीअं ॾेई सघनि था जॾहिं वारिस उनजा हुजनि हा त हिन जी फरियाद बि वारिसनि जे हुन ते दाख़िल थिए हा ऐं उहा पुलिस तरफ़ां सरकार तरफ़ां कई वई आहे त सरकार खे दरख़्वास्त ॾियणी हुई त क़ब्र कुशाई करे उनखे वॾे ताज़ीम सां ऐं वॾे शान सां उनखे गुसल थिए हा, कफ़न थिए हा ऐं सिंध जो शौर गॾियल तौर हिकिड़ी जनाज़े नमाज़ अदा करे हा। पर अफ़सोस सां चवणो पए थो त ज़िले इंतिज़ामिया इन मसइले ते को बि तहरुक न वरितो आहे। बाक़ी आम माण्हू, सिंध जो माण्हू या सिंध जो शौर उनखे जेको करिणो उन्हनि तॾो पाण विछायो आहे। अफ़सोस सां चवणो पए थो त हिन समाज में उन औरत जे 10 ॾींहंनि खां पोइ सिंध जे आम माण्हूअ जी तॾो विछायो आहे, उनजे वारिसनि तॾो न विछायो आहे, कंहिंखां ताज़ियत वसूल न कई आहे। ऐं इंतिज़ामिया जेको आहे हिन वक़्त ताईं को कोर्ट खे का दरख़्वास्त न ॾिनी आहे त हिन औरत जी क़ब्र कुशाई कई वञे ऐं औरत खे कफ़न ॾिनो वञे ऐं उन खां पोइ जनाज़े नमाज़ अदा कई वञे। अकबर शाणी साहब, अगरि सभु कुझु आम अवाम खे करिणो आहे त पोइ सोसाइटीअ जा जेके चङा मुड़ुस आहिनि, जेके IG, DIG, SP, DSP आहिनि, उन्हनि मां असांखे तवक़ो नाहे। हिकिड़ो आम इंसान ई सभु कुझु करे थो त पोइ मुंहिंजे ख़्याल में त हिकु अहिड़ी सज़ा मुक़ररु हुजणु खपे अहिड़नि माण्हुनि जी त जीअं ॿीहर इहो क़दम को बि न खणी सघे। जीअं ईरान में हिकिड़े शख़्स खे जॾहिं उन अहिड़ो जुर्म कयो त उनखे सरेआम फांसी ॾिनी वई। छा सम्झो पिया त आम अवाम इहो सभु कुझु करे सघे पियो ऐं उन खां पोइ शायदि ही केसिस घटि थी सघनि?
जॾहिं कानून ते अमल थींदो, सज़ा जो अमल थींदो त ज़रूर ही वाक़िया घटिबा। जी असां बदनसीबी असांजी इहा आहे त सिंध जी जेकी हुकुमरानी आहे उन हुकुमरानीअ में हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जेकी अवाम जमहूरी पार्टी आहे ऐं उन जो बुनियाद त ज़ुल्फ़िकार भुट्टे विधो, पर उनखे जेको मेच्योर या जवान कयो उहो हिकु औरत शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा कयो। बिल्कुलु पर अॼु ॾिसिजे उन औरतुनि जो क़त्लेआम लाश हिकिड़े आम जीअं कोस लॻो पियो हुजे सिंध में, ईअं हले पियो, को अदल न आहे, को इंसाफ़ न आहे। जेको जिथे ॾिसे पियो उते औरत खे तज़लील जो निशानो बणाए पियो, को कानून आहे, ही समाज, हीअ गवर्नमेंट, ही मुआशिरो औरत जो ईअं लॻे पियो त सिंध में ॼण कातिल बणिजी चुको आहे। ऐं समाज ऐं मुआशिरो इहो बि सम्झे थो त हिते माज़रत सां त जॾहिं बि का औरत क़तल थिए थी त ॾिसिजे त गवर्नमेंट जा जेके हल्का आहिनि, चूंडियल नुमाइंदनि जा जेके हल्का आहिनि, उहे ज़ाहिरी तौर ते मीडिया खे ॾेखारण लाइ त हिकिड़ी शइ कनि पिया, पर अंदरि ॾिसिजे त उहे वॾे में वॾा हिन जा सपोर्टर आहिनि हिन कातिलनि जा। त इन सूरत हाल में सिंध में बहितर तब्दीली न थी अची सघे। पोइ हिन में जीअं तव्हां ॿुधायो था त ईरान में इहे शयूं थियनि थियूं, त ईअं असां चऊं था त दुनिया जे काफ़ी सुधरियल मुल्कनि में इंसाफ़ आहे, अदल आहे ऐं औरत समेत एतिरे क़दुरु पालतू जानवरनि खे बि हक़ आहे जी जीअण जो। बिल्कुलु पर हिते बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अकबर इहो ॿुधाइजो हाणे हिन केस जो करंट सिचुएशन छा आहे, व्हाट्स नेक्स्ट, अॻिते छा थींदो? लॉकअप थी वियो आहे, उनजो मामो जे हुनखे क़तल कयो, उनजो जेको ॾाढो हुयो उहो बि उन सां गॾु आहे, ऐं ॿ टे ॿिया बि जवाबदार जेके वीडियो में नज़र आया उन वीडियो जी निशानदेही ते पुलिस गिरफ़्तार कया। तो हाणे हिन केस जो करंट स्टेटस छा आहे, ऐं जेको सदाम जेको हींअर मफ़रूर आहे उनजे बारे में, उनजे ख़ानदान किथे आहे, ऐं उनजे बारे में पुलिस छा थी करे? हिन वक़्तु पुलिस जो चवण त इहो आहे त असां गिरफ़्तारियूं कयूं था पिया, पर दरअसल गिरफ़्तारियूं थियनि कोन पियूं। जेके कातिल मौक़े ते गिरफ़्तार पुलिस त न कया, पर उहे कातिल पाण थाणे ते विया त मां क़तल कयो आहे, ॿियो हुन ते फरियादी थिए पियो, उहे आसान अदब पुलिस जो इन लाइ बणिया त हू पाण थाणे ते वञी हुननि क़बूलदारी कई। पर इन जे पोयां काफ़ी माण्हू आहिनि, जीअं जंहिं वक़्तु औरत क़तल थिए थी त सवनि जे तइदाद में माण्हू उते मौजूद आहिनि जेके ही तमाशो ॾिसनि था। उहे बि हिन क़त्ल में मुलविस हुजणु घुरिजनि ऐं उन ते बि कानूनी जेको आहे कार्रवाई थियणु घुरिजे। उन सां गॾु जेके उहे माण्हू सदाम जा उहे अज़ीज़ जिन फ़ैसिलो करे हिकु औरत खे पकड़े कंहिं अदालत में पेश करण जे बजाए, कंहिं पुलिस जे आला ऑफिसर खे पेश करण जे बजाए, या कंहिं इलाइक़े जे मुहज़िज़ वटि पेश करण जे बजाए 2 कलाकनि जे अंदरि पकड़े कातिलनि जे हवाले कयो त तव्हां हिनखे आसानीअ सां क़तल कयो। उहे बि बराबरि हिन क़त्ल में जेको आहे मुलविस आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पए थो त जेके रुबीना खालदा जा वारिस हुया क़त्ल में मुलविस, उहे त गिरफ़्तार थी सघिया आहिनि, पर सदाम जे जुर्म खां जेके आहिनि के बि माण्हू हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी अकबर शाणी साहिबु।